सेक्रेटरी रिपोर्ट काजी अली रज़ा सनाई पूरे मुल्क जीअं अॼु ज़िले शहीद बेनज़ीराबाद में पिणु 23 मार्च योम पाकिस्तान जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उन सिलसिले में ज़िले इंतज़ामिया पारां झंडो फड़कण वारी मुख़्तसिर तक़रीब DC ऑफिस जे अङण में मुनक़द कई वई, जंहिंमें डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ज़ाहिद हुसैन रिंद ऐं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर असदुल्ला ॾाहिरी पाकिस्तान जो झंडो फड़काए इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते पुलिस ऐं स्काउट्स पारां क़ौमी परचम खे सलामी पेश कई वई। झंडे फड़कण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर ज़ाहिद हुसैन रिंद चयो त अॼोके ॾींहं ते असां उन ॻाल्हि जो अहद कयूं था त पंहिंजे प्यारे मुल्क पाकिस्तान जी तरक़ी लाइ भरपूर किरदारु अदा कंदासीं। हिन वधीक चयो त अॼु जो ॾींहुं असांखे पाकिस्तान लाइ अमली जिदोजहद जे आगाज़ जी यादि ॾियारे थो। तारीख़ गवाह त पाकिस्तान लाज़वाल क़ुर्बानियुनि ऐं जिदोजहद खां पोइ हासिलु थियो। अॼु जे ॾींहं ते असांखे मुल्की इस्तेहकाम इताद इत्तफ़ाक़ जो अज़म करणु घुरिजे। हिन वधीक चयो त हिकु मज़बूत मुस्तहकिम ऐं ख़ुशहाल पाकिस्तान जे ख़्वाब खे अमली जामो पाराइण जे लाइ असां सभिनीनि खे मिली करे कमु करणो पवंदो। उहो वक़्तु परे न आहे जॾहिं पूरे दुनिया में हर तरफ़ पाकिस्तान जो नालो हूंदो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ऐं ॿियनि ऑफिसरनि पारां DC ऑफिस जे अङण में बूटा पिण लॻाया विया। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी मसूद अहमद सेहतो इंफॉर्मेशन ऑफिसर शेर मोहम्मद जमाली खां अलावा पुलिस सिहत तालीम पॉपुलेशन समेत ॿियनि खातनि अमलदारनि शिरकत कई। सेक्रेटरी रिपोर्ट परवेज़ सनाई सेक्रेटरी लॻ ॻोठ शमीर चांडी वटि ॿिनि मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ अली हसन मक्सी जो रहवासी सिराज अहमद मक्सी उमिरि 35 साल, संदसि घरवारी मिसमात गुलफरान उमिरि 35 साल ऐं 7 सालनि जो मौसूम पुटु गुलाम नबी मक्सी ऐं ख़ानज़ादा मोहल्ला सकरण जो रहवासी नौजवान हसन वल्द जावेद ख़ानज़ादो सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे PMU अस्पताल नवाबशाह में दाख़िल कियो वियो आहे, जिते संदसि इलाज हली रहियो आहे। होॾां ज़ख़्मी हसन ख़ानज़ादा जी हालत इंतिहाई ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट कमेटी जे चेयरपर्सन अॻूणो डिप्टी स्पीकर सिंध असेंबली MPA रिहाना लगारी चयो आहे त अवाम खे बर वक़्तु सिहत जूं सहूलतूं फ़राहम करणु सिंध हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। उन ॾिसण में हंगामी बुनियादनि ते क़दम खयां पिया वञनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन डिप्टी कमिश्नर ऑफिस में पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट फंडिंग तहत ख़रीद कयल जदीद औज़ारनि सां लेस 2 एम्बुलेंसूं सिहत खाते सिजावल जे हवाले करण बाबति मुनक़द तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। हिन चयो त ज़िले में 11-22 एम्बुलेंस सर्विस कमु करे रही आहे, पर गाॾियुनि जी खोट सबबि माण्हुनि खे मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि, जंहिंखे नज़र में रखंदे PSDC फंड्स तहत वधीक एम्बुलेंसूं फ़राहम कयूं पियूं वञनि त जीअं अवाम खे बर वक़्तु सहूलतूं फ़राहम करे सघजनि। उन मौक़े ते सेक्रेटरी PSDC डिप्टी कमिश्नर अब्दुल वाजिद शेख चयो त सिजावल ज़िले जी अवाम खे एम्बुलेंसिस जी फ़राहमी सुठो कमु आहे, जंहिंसां पुठिते पियल इलाइक़नि जी अवाम खे फ़ाइदो थींदो। बाद में जदीद औज़ारनि सां लेस 2 एम्बुलेंस जूं चाबियूं एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर अनवर मेमन जे हवाले कयूं वयूं। तक़रीब में डॉक्टर एजाज़ ख्वाजा, गुलाम मुस्तफ़ा लगारी, मोहसिन सिंधी PP अॻवान, डॉक्टर इक़बाल मेमन, नवाब लगारी, शफ़ी मोहम्मद वापारी अॻवान, नियाज़ मेमन ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर मक्सी वर्किंग कमेटी सिंध जे मरकज़ी सदर जमालुद्दीन मक्सी जी अॻवानी में प्रिया कुमारी जी अगवा ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त प्रिया कुमारी 62 शख़्स जे हवेलीअ में क़ैद आहे। सिंध पुलिस ऑपरेशन करण लाइ तयारु न आहे। इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं बि ख़ामोश आहिनि। असीं मुतालबो करियूं था फौरी तौर ते प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराए वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। उन मौक़े मक्सी वर्किंग कमेटी जा मरकज़ी अॻवान जमालुद्दीन मक्सी, कुर्बान मक्सी, रहमदिल मक्सी, एडवोकेट मोहम्मद हनीफ मक्सी, अख्तियार मक्सी, मुनीर मक्सी, सलाहुद्दीन मक्सी, अब्दुल हमीद मक्सी ऐं ॿिया मौजूदु हुया। दादू रिपोर्ट मुख्तार अली सूमरो 23 मार्च योम दिफ़ा करारदाद पाकिस्तान जे ॾींहं ते आर्मी पब्लिक मॉडल स्कूल ऐं कॉलेज में शानदार प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम में शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणनि स्टेज ते अची करे 23 मार्च जी निस्बत सां तक़रीरूं कयूं ऐं मिली नगमनि ते ॿारनि रक़्स करे पैगाम पाकिस्तान उन्वान टेबलो पेश कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे प्रिंसिपल हारून इशफ़ाक़ चयो त 23 मार्च 1940 करारदाद पाकिस्तान पेश कई वई। असीं पंहिंजे मुल्क जी तरक़ी ऐं कामयाबी लाइ पंहिंजे वतन जे जानिसारनि क़ौमी हीरोज़ जी महिनतुनि ऐं क़ुर्बानियुनि खे कॾहिं बि विसारे नथा सघूं। उन्हनि जी क़ुर्बानियुनि मां असां सभिनीनि खे सबक़ु सिखणु घुरिजे। वालिदैन खे घुरिजे त पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारीनि त जीअं हू तालीम हासिल करे आला उहिदनि ते वेही करे मुल्क पाकिस्तान जो नालो रोशन करे सघनि। तक़रीब जा महिमान ख़ासि सुपरिटेंडेंट डिस्ट्रिक्ट जेल दादू इम्तियाज़ अली सूमरो ऐं DSP दादू मीर लियाकत अली वारा हुया।